रानीपुर मां के ख़बर ॾींदा आहियूं मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ मासूम प्रिया कुमारी इक़्तिदार धननि जे कब्ज़े हेठि आहे। उहे संदसि आज़ादी नथा चाहिनि। मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ समाजी इंसानी हक़नि जे दावेदार इदारनि जी मुजरमानी ख़ामोशी पिणु हिकु वॾो सवालिया निशान बणिजी वई आहे। पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ समाज पारां पढ़ियल अवाम खे पिणु अॻिते अचिणो पवंदो। महताब राजपर शहीद भुट्टो जे मरकज़ी अॻुवान महताब अहमद राजपर जी अॻुवानीअ में संगरार मां 2 साल अॻु 10 मुहर्रम हराम जे जुलूस खे सबील पीआरण जे दौरान अगवा वाक़े जे ख़िलाफ़ ऐं सदस्य बाज़ियाबी जी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में समाज पारां पढ़ियल हुकूमती तोड़े समाजी इंसानी हक़नि जे इदारनि मां मायूस अवाम वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते संदसि चवणु हो त मासूम प्रिया कुमारी इक़्तिदार धननि जे कब्ज़े हेठि आहे। उहे संदसि आज़ादी नथा चाहिनि। मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ जे लाइ समाजी इंसानी हक़नि जी दावेदार इदारनि जी मुजरमानी ख़ामोशी पिणु हिकु वॾो सवालिया निशान बणिजी चुकी आहे। पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ समाज पारां पढ़ियल अवाम खे पाण अॻिते अचिणो पवंदो। सिंध जे अवाम खे ॾोहारनि जे रहमो करम ते नथो छॾे सघिजे। इक़्तिदार धननि पारां यरगुमाल बणायल अवाम हक़ीक़ी आज़ादीअ जे लाइ क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। हुकूमती तौरु समाजी इंसानी इदारा ऐं सियासी पार्टियूं अवाम खे तहफ़्फ़ुज़ ऐं बुनियादी हक़ ॾियणु नथियूं चाहिनि। मौजूदा सूरत हाल में तब्दीली वक़्त जी अहम ज़रूरत बणिजी वई आहे। मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ हिन वक़्तु सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वई आहे। इहा अवामी जिदोजहद मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ ताईं जारी रहंदी।